उथी भी इस्तक़बाल करणु चाहिनि या मिलणु चाहिनि मिलण जो मौक़ो न हूंदो डिस्टर्ब थी वेंदो माहौल हिन जे करे असां हुनजी आजियां इस्तक़बाल ज़रूरु कंदासीं शहीद इस्लाम शहीद सिंध जा बचिड़ा आहिनि ऐं उन्हनि सदाईं सिंध जे मसाइल सिंध जे हक़ जे लाइ ग़रीबनि जे लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे तव्हांजे भरपूर आजिया में इस्तक़बाल में अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो साहब जनरल सेक्रेटरी जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध ऐं असांजा इंतहाई महबूब अॻवान ग़रीबनि जा हमदर्द जिन ग़रीबनि जी ख़ुशीअ खे मान ॾियण जे लाइ हेतिरो सारो सफ़र करे हिते कई आया सभिनी जी महिरबानी गुलनि जे हक़ां वारनि जी इस्तक़बाल वारनि जी महिरबानी असां साईं खे साईं के स्टेज ते अचण जी दावत ॾींदासीं बाक़ी दोस्त पोइ ते ई बीह रहो महिरबानी करे अॻिते वधण जी कोशिशि न कयो महिरबानी तव्हांजे लख लाइ असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं